धरतीअ ते को बि अहिड़ो माण्हू न हूंदो जेको इहा दावा करे सघे त संदसि ज़िंदगी केसि ताईं हलंदी, पर उमिरि जे मुख़्तलिफ़ मरहलनि ऐं दौरनि खां सभु को वाक़िफ़ हूंदो आहे। मतिलब त नंढपिण, जवानी ऐं पौढ़ाइप जे हवाले सां हर कंहिंखे चङीअ रीति ख़बर हूंदी आहे। इहा बि सभु कंहिंखे ख़बर हूंदी त इंसान जो जिस्म ऐं उज़वा उमिरि जे हिक मख़सूस हिसे ताईं वधंदा रहंदा आहिनि ऐं को अहिड़ो बि वक़्तु ईंदो आहे जो जिस्म जो वधण तोड़े उज़वनि में वाध वेझ वारो अमल बि रुकिजी वञे थो। पर छा तव्हांखे इहा ख़बर आहे त उन खां पोइ छा थींदो आहे? मेडिकल साइंस मूजिबि जॾहिं इंसान जी उमिरि 30 सालनि ते पहुचंदी आहे त जिस्म में वॾियूं तब्दीलियूं अचण जो अमल शुरू थी वेंदो आहे। 30 सालनि वारी उमिरि में इंसान जी ज़िंदगी अहम तरीन मरहले में हूंदी आहे, छो त इन उमिरि में इंसान जे जिस्म में इंतिहाई अहम तब्दीलियूं ईंदियूं आहिनि। जेकॾहिं उन्हनि तब्दीलियुनि जे हिसाब सां माण्हू पंहिंजी तिरिज़े ज़िंदगी गुज़ारण जो फ़ैसिलो न कंदो त अॻिते हली मसइलनि जो शिकार थी सघे थो। 30 सालनि जी उमिरि में पहुचण खां पोइ जिस्म में कहिड़ियूं अहम तब्दीलियूं ईंदियूं आहिनि, अॼु असां तव्हांखे उन्हनि बाबति ॿुधाईंदासीं। शायदि कंहिं नोट न कयो हुजे, पर आम तौर ते नए ॼावल ॿार खे घणो पघर ईंदो आहे। इहो उन करे त जिस्म में पघर आणण वारा ग्लैंड नवां ऐं ताक़तवर हूंदा आहिनि। थोरी उमिरि वधण सां उन्हनि जी रवानी बि बहितर थींदी वेंदी आहे, पर जॾहिं अव्हां 30 सालनि जी उमिरि ते पहुचंदा आहियो त जिस्म में पघर आणींदड़ ग्लैंड सुकड़जण लॻंदा आहिनि। इन जो इहो बि मतिलबु न आहे त तव्हांखे पघर न ईंदो। अव्हां जेतिरो पाणी पीअंदा ऐं जिस्म खे जेतिरी गर्मी मिलंदी त ओतिरो पघर निकिरंदो आहे, पर 30 सालनि जी उमिरि खां पोइ पघर ॾियारींदड़ ग्लैंड सुकड़जण लॻंदो आहे ऐं उन खां पोइ होरियां होरियां पघर अचणु घटि थींदो वेंदो आहे। उमिरि वधण सां दिमाग़ बि वधंदो आहे वारो तासुर ग़लति आहे। मेडिकल साइंस जे माहिरनि जो चवणु आहे त जॾहिं इंसान 30 सालनि जी उमिरि ते पहुचंदो आहे त दिमाग़ जा कुझु हिसा सुकड़जण लॻंदा आहिनि ऐं तक़रीबन 50,000 ताईं न्यूरॉन ख़तम थियण शुरू थी वेंदा आहिनि। अहिड़ीअ रीति 40 सालनि जी उमिरि ताईं दिमाग़ जो 5% हिसो या सलाहियतूं ख़तम थी वेंदियूं आहिनि। तव्हां नोट कयो हूंदो त नंढे ॿारनि खे गर्मी तोड़े थधि तमामु जल्दी लॻंदी आहे। सियारे जी शुरूआत में ई केतिरनि ई ॿारनि जो नक वहणु शुरू थी वेंदो आहे ऐं उहे नज़ले ऐं ज़ुकाम में वठिजी वेंदा आहिनि। आम तौर ते त इहो सम्झियो वेंदो आहे त एहतियात न करण जे करे ॿारनि खे थधि ऐं गर्मी जल्दी लॻंदी आहे, पर हक़ीक़त में ईअं नाहे हूंदो। नंढी उमिरि में महसूसु घटि थींदो आहे, पर थधि तोड़े गर्मी घणी लॻंदी आहे। पर जीअं ई उमिरि वधंदी आहे तीअं ई गर्मी ऐं थधि लॻण वारो अमल बि सुस्त थींदो वेंदो आहे। 30 सालनि जी उमिरि ते पहुचण खां पोइ नज़ले ऐं ज़ुकाम जे करे बीमार थियण वारो अमल त तमामु घटिजी वेंदो आहे। ईअं न आहे त ज़ुकाम थींदो ई न आहे, पर इन उमिरि में इन्हनि ॿिन्ही बीमारियुनि सां मुक़ाबिलो करण जूं जिस्मानी सलाहियतूं तमामु वधी वेंदियूं आहिनि। जीअं ई इंसान जी उमिरि 30 सालनि ताईं पहुचंदी आहे त उन जी ज़बान ते मौजूदु कुझु ज़ाइक़नि जी सलाहियतुनि में बि घटिताई अची वञे थी, जंहिंजे करे ज़बान जे चखण वारी सलाहियत बि घटिजी वेंदी आहे। सभ खां अहम ॻाल्हि इहा आहे त 30 सालनि जी उमिरि खां पोइ इंसान जो जिस्म ऐं उन जा उज़वा वधण या ताक़त करण बदिरां सुकड़बा ऐं घटिबा वेंदा आहिनि। भली जो इहो अमल तमामु मामूली रफ़्तार सां शुरू थींदो आहे, पर 30 सालनि जी उमिरि जिस्म जे खुटण जी उमिरि हूंदी आहे, एतिरे ताईं जो 60 सालनि जी उमिरि ताईं पहुचंदे माण्हूअ जे कद में 3 खां 8 इंचनि ताईं घटिताई अची वञे थी। ॼाणायल तब्दीलियूं हूंदियूं त कुदरती आहिनि, पर जेकॾहिं उन्हनि जो ध्यानु रखंदे पंहिंजी तिरिज़े ज़िंदगी खे मटाइजे, वर्ज़िश करण सां गॾु खाद खुराक जो पाबंदीअ सां एहतियात कजे, त उमिरि जे करे थींदड़ खोट या नुक़साननि खां वॾी हद ताईं महफ़ूज़ रही सघिजे थो।